नाज़रीन, पूरी सिंध जियां सामूंडी पट्टी वारे ज़िले सिजावर में हर तरफ़ सकाफ़ती रंग निखरी आया आहिनि। सामूंडी ॻोठ मोहम्मद जुमन सिंघार में पेटे अलिफ शाह बंदर पारा मेहरान टीवी के सॾ ते मच कचेरी सकाफ़ती राग रंग की महफ़िल मचाई वई। ॾिसूं था सुल्तान फारूकी जी रिपोर्ट। ॿारनि जे माण्हुनि में हिकिड़ो शोर सुजाग करणु, एकता जो ॾियारो जेको सिंधी क़ौम जो हिकु माना वॾो हिकिड़ो ईद जहिड़ो ॾींहुं आहे ऐं उहो हिते मुक़ररु थियो ऐं माण्हू इंजॉय कयो तमामु सुठे नमूने सां ऐं बहितरीनु नमूने सां। KTN कावश या पंहिंजे मेहरान टीवी जे तरफ़ खां जेको प्रोग्राम कयो तमामु ज़बरदस्त फर्स्ट क्लास थियो। सिंध जो ई हक़ आहे, असीं वफ़ाक़ जे हवाले करणु कोन ॾींदासीं। इहो ई जेको प्रोग्राम हुननि जो आहे हिनखे ख़ुदा कंदो नेस ताईं नाबूद कंदासीं ऐं इहे ई जेके असांजा प्रोग्राम एकता जा ॾियारा आहिनि ऐं इहे असांजा सिंधी माण्हू इन्हनि चैनलनि जे ज़रिए बहिराण ऐं सुजाग थियनि पिया। इन मारोड़ा ऐं जांगियाड़ा ख़ुदा कंदो उन्हनि खे नेस ताईं नाबूद कंदा। हीउ जेको असांजो ॾियारो हर साल में हिकिड़ी दफ़ा अचे थो 6 डिसंबर जो, इंशाल्लाह भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। हिते जेको सो ॻोठ जुमन संगार में मच कचेरी जो प्रोग्राम जेको रखियो वियो माशाल्लाह तमामु बहितरीन नमूने सां जेको हिते मल्हायो। हिते सिंध जी साहिली पट्टी में पेटे अलिफ पारां ही प्रोग्राम करण जो मक़सदु इहो हो त हीअ धरती असां सिंधियुनि जी आहे। असीं हज़ारे वरनि खां हिन जा वारस आहियूं ऐं वारस रहंदासूं। असां फ़ख्रु कयूं था पंहिंजी क़ौम ते जेका पुराणी तारीख़ ऐं तहज़ीब जी मालिक आहे। असांखे फ़ख्रु आहे असांजे मौजूदा सिंधियुनि ते जेके हिन ॾींहं खे भरपूर तरीक़े सां मल्हाइनि था ऐं असांखे फ़ख्रु आहे पंहिंजी सिंधी मीडिया ते जेको हिन ॾींहं खे भरपूर तरीक़े सां कवरेज ॾिए थी। हिन ॾींहं ते इतफ़ाक़ सां हींअर कुदरती डिज़ास्टर जेको कोरोना वायरस जे नाले सां हले पियो, सो ही डिज़ास्टर असांजे स्कूलनि खे बंदि हुजण जे करे उहे सरगर्मियूं जे तरीक़े सां असांखे करणु खपनि से न करे सघंदासीं। उन ॻाल्हि ते असांखे अफ़सोस आहे। नमूने सां मल्हाइण जे सिलसिले में अॼु जागरता जो ही प्रोग्राम रखियो असूं। इंशाअल्लाह ताला 6 डिसंबर ते पेटे अलिफ के शाह बंदर पारां ऐं जेका बि उन्हनि जी मरकज़ी रैली निकिरंदी उनमें हितां जा माण्हू, हितां जा ॻोठाणा जो ॻोठ जुमन संगार जा ऐं पेटे अलिफ के शाह बंदर जा समूरा उस्ताद उन रैली में भरपूर शिरकत कंदा।